तव्हां फेसबुक तां महीने में 5 खां 7 हज़ार सऊदी जा रियाल या दुबई जा दरम कमाए सघो था। हाणे मां टिकटॉक लाइव ते वेहंदो आहियां, पंहिंजो नओं लाइव अकाउंट ठाहियो आहे टिकटॉक जो, सुधीर बिरोही पॉडकास्ट मां मेंशन कयो आहे। उन ते असांजा सिंधी मूंखां सवाल था कनि त असां फेसबुक कीअं मोनेटाइज़ कयूं या कंहिंखां करायूं, असां कीअं कमायूं। बाबा यूट्यूब चैनल ते मूं कुझु वक़्तु अॻु जेको पाकिस्तान छुटी वञण खां अॻु काफ़ी विडिया रखिया आहिनि, हाणे बि मां रखंदो थो अचां तव्हांजी रहनुमाई जे लाइ। ऐं मुंहिंजो तबियत सही न हो, मां हीउ कमु छॾे ॾिनो, हाणे आहिस्ते आहिस्ते उन शइ ते मां वापसि अची रहियो आहियां। ॾिसो, 5 खां 7 हज़ार रियाल जेके दोस्त उर्दू या हिंदी में कंटेंट ठाहे रहिया आहिनि, इन वक़्तु उहे कमाए रहिया आहिनि। 5 खां 7 हज़ार रियाल सऊदी जा या दुबई जा दरम, इहे क़तर जो ॿधो, ओमान जो करंसी जे हिसाब सां ॿधो, या बाक़ी दुनिया में। ऐं पाकिस्तान में मूं पाण माण्हू खे ॾिठो आहे, 2.5 लख रुपया महीने में खणंदे ॾिठो आहे फेसबुक मोनेटाइज़ेशन तो। हाणे उर्दू खे यकीनन सऊदी अरब में इंडिया वारा भी समझनि था, पाकिस्तान वारनि जो त ई ॿोली आहे, नेपाल वारा उर्दू सम्झनि था, अफगानिस्तान वारा उर्दू सम्झनि था, बांग्लादेश वारा उर्दू सम्झनि था। उन खां अलावा यूरोप, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, दुनिया जे हर मुल्क में तक़रीबन, मलेशिया खे ॿधो, इराक खे ॿधो, उते सिंधी बि आहिनि, उर्दू स्पीकिंग बि आहिनि, उहे सम्झनि था। इन करे उनखे एंगेजमेंट मिले थो ऐं उहे कमाइनि था। हाणे अचूं था सिंधीअ ते। सिंधी घणो कमाईंदो आहे, बहरहाल ॿी वीडियो में मां ॿुधाईंदुसि। तव्हां मुंहिंजे हिन टिकटॉक लाइव के तव्हां फॉलो कयो, उते अचो, उते सवाल जवाबु कयो, उते वधीक कचहरी कंदासीं। तफ़सीली वीडियो मां भरे तव्हांखे ॿुधाईंदुसि सिंधियुनि जे बारे में। अच्छा, हाणे फेसबुक ते कंटेंट कीअं ठाहिजे, माण्हू चवनि था। मां ॾिसंदो आहियां काफ़ी दोस्त आहिनि जेके परेशान आहिनि। बाबा ॾिसो, फेसबुक ते तव्हां सिर्फ़ु विडिया न ठाहियो, तव्हां तस्वीरूं अपलोड कयो, तव्हां का शइ लिखो, तव्हां स्टोरी रखो, मूं अॻु बि ॿुधायो आहे। उन खां अलावा तव्हां रील्स बि ठाहियो, जेको 15 खां 20 सेकंड ताईं आहे, 1.5 मिंट ताईं आहे, वॾा विडिया ठाहियो। हींअर ॿुधो आहे त पाकिस्तान में जेको आहे सो, हींअर मूं उते मोनेटाइज़ जो सेटिंग करे ॾिनो आहे, माण्हू खे मिलियो आहे। हींअर अगस्त हली रहियो आहे 2024 में, जेको हली रहियो आहे महीनो, हिन में ॿुधो आहे त वॾो हिकु अपडेट ईंदो। इहे इशारा सिग्नल्स अची रहिया आहिनि। बहरहाल उहो अपडेट अचे, उन अपडेट खे असां ॾिसूं। ऐं काफ़ी असांजा दोस्त आहिनि जेके मदीने पाक में खजिन ते कमु कनि था। काफ़ी असांजा सिंधी ॿाहिरि आहिनि जेके सऊदी अरब में ॿकरियुनि रिढनि ते कमु कनि था, या शहरनि में जेके मस्तूदनि ते कमु कनि था। उन खां अलावा शॉपिंग मॉल्स में कमु कनि था। उन लाइ हिकु तमामु भलो मौक़ो आहे फेसबुक तां कमाइण लाइ। बहरहाल इन शइ में तव्हां डर न कयो, तव्हां का घबरायो न, तव्हां महिनत कयो, तव्हांखे मोनेटाइज़ेशन मिले त कंहिं पढ़ियल लिखियल उनखे सेटिंग करायो। तव्हां जंहिं मुल्क में रहो, तव्हां उन मुल्क में कंट्री रखो। तव्हांजो जेको बिज़नेस टाइप लिखिणो पवंदो, तव्हां इंडिविजुअल रखो। उन खां अलावा हिकिड़ो टैक्स फॉर्म आहे, उहो आसान आहे, उन जे बारे में मां यूट्यूब चैनल ते ॿुधाए बि चुको आहियां। महिरबानी।